मुंहिंजा सोना खुशियुनि मल्हाइण जा हक़दार असां आहियूं, हक़ असां ते आहे। छो गुनहगार आहियूं, ज़ईफ़ आहियूं, मालिक बेपरवाह जंहिं पैदा कयो आहे बेपरवाह फरमाए थो त ज़रे ज़रे जो हिसाब वठंदो मां, हयाती जो हिसाब, सेकंड सेकंड जो हिसाब, अखियुनि जो हिसाब, अड़े कननि जो हिसाब, भुल में ग़लती थिए त बि हिसाब, जेको अन्न खाधो अथसि हिसाब, जेका ज़िंदगी गुज़ारी अथसि हिसाब, इहो एॾो हिसाब केरु ॾींदो न बेपरवाह खे? जॾहिं त ॼाणी वाणी ख़ताऊं कंदा था वठूं। असां गुनहगार आहियूं ऐं गुनहगार ई ज़ईफ़ थींदो मुंहिंजा सोना, पोइ असांखे हिननि अमलनि सां नजात थींदी। निमाज़ूं अल्लाह वारनि जूं, रोज़ा अल्लाह वारनि जा, नेक अमल अल्लाह वारनि जा, उन्हनि खे तकलीफ़ अचे अमल में त बि पंहिंजे रब जे ख़ातिर कनि, उन्हनि खे तकलीफ़ न अचे त बि पंहिंजे रब जे ख़ातिर कनि। न कंहिं माण्हू में तमो ताड़ी, न कंहिंजे वहवा जी परवाह, न कंहिं ॾुख जी परवाह, न कंहिं सूर जी परवाह, इहे ख़ालिस रब करीम जे ख़ातिर अमल करण वारा। तो असांजो हाल इहो किथे आहे? असां में इहो हाल नाहे। हिकिड़े रुगो हज़रत जुनैद बगदादी रहमतुल्लाह ताला जे आॾो चयो त साईं अॼु ॾाढी गर्मी आहे, हुस्न में रोज़ो पाण उन खां उथी परे थी वेठा त तूं रब जी शिकायत करे थो, तुंहिंजे भरिसां मां न वेहंदुसि। गर्मी केरु कंदो आहे? ॿिए वरी ॿिए परी निमाज़ पढ़ियऊं, कंहिं पेशमाम सगुर जे पोयऊं, निमाज़ खां पोइ सुञाणे बि पियो, पोइ वरी पुछा कई क़िबला साईं इहो साईं जन खाईंदा कीअं आहिनि? हिकु ॿिए पुछा न कंदा आहियूं त यानी धंधो कहिड़ो कंदा आहियो, छा कंदा आहियो? चईं ॿी हद में निमाज़ त मोटाए पढ़ा, तोखे इहा बि ख़बर कान्हे त खाराईंदो केरु आहे? हाणे इन्हनि जहिड़ा असां किथे थींदासीं? इहे असांजा हे अमल, इहे बि नथा कयूं। करणा त इहे आहिनि, हुकुम त आहे न, जहिड़े तहिड़े हाल सां हुकुम त पूरो कर न। निमाज़ त पढ़णी आहे न। अल्लाह फरमाई, मदीने जे साईं फरमाई, छा थी वियो आहे मुस्लमाननि खे? घर में ज़ाल चवण न वठे त बि डंडा खयूं बीठो, पुट चवण न वठनि त बि लठ खयूं बीठो, नौकर चवण न वठनि त बि उन्हनि जे लाइ दुश्मन बणिजी वञे। ऐं पंहिंजे मालिक फरमाए त 5 वक़्त निमाज़ पढ़, सॾनि बि लाउड ते। असां न वञूं। अदा असांजो दफ़्तर किनो, असां गुनहगार आहियूं, असां ज़ईफ़ आहियूं, असांजी अमलनि सां नजात कोन थींदी, उमेद नथी नज़र अचे। हा बाक़ी हिकिड़ो आसरो आहे, उहो आसरो तोखे असांखे कहिड़ो आहे मुंहिंजा सोना? उहो इहो आहे त तुंहिंजो असांजो आका मुर्शिद, मुर्शिदनि जो मुर्शिद, सभु कंहिंजो मुर्शिद, नबियनि जो ताजदार, जंहिंजे आमद ते ख़ुशू थो करे, उनजो हिकिड़ो लक़ब थी शफ़ीउल मुज़निबीन। जेके गुनहगार बदकार क़यामत जे ॾींहुं ज़ंजीरनि में जकड़बा, उन जेकॾहिं छुटंदा त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लफ़्ज़नि मुबारकनि ते छुटत, पाण ई चप मुबारक चोरींदा। अलाह साईं फरमाइस त वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम, छा थियो जो पंहिंजे जान ते ज़ुल्म कया अथऊं, पंहिंजे मथऊं हीअं वॾा कहर मुंहिंजा खणी रखिया अथऊं। हाणे चवनि था तंहिंजी रब खे परचायूं रुठल खे न परचंदो मां ईअं, तो वटि अचनि मुंहिंजा महबूब रहमत लिल आलमीन, तूं आहे तो वटि पहुचनि, पोइ फटका लाहे मां माफ़ियूं घुरनि। तूं रुगो चपड़ा मुबारक शफ़ात जा चोर ॾिस त मां कीअं थो परची पवां न। अधा मुंहिंजा इन महबूब जा हथ पहुचंदा, जे इहे हथ मुबारक मिलिया न त पोइ सम्झ जाए त मज़ा थी विया मुंहिंजा सुहिणा। नजात क़यामत में थींदी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शफ़ाअत सां थी। पोइ मज़ा चईंदी आहे मां ॻाल्हि थो कयां, हदीस मुबारक आहे, फरमान आहे सोणे जो। पाण फरमाइनि था त क़यामत जे ॾींहुं हिकिड़ा मुंहिंजा उम्मती बिना हिसाब किताब जे जन्नत में दाख़िल थींदा, बिना हिसाब किताब जे। अॼु जेके सदर साहब जा, वज़ीर आला साहब जा प्यारा माण्हू आहिनि, वोट ॾींदड़ आहिनि, ज़ाती तरह सुञाणनि था, पर पोइ बि जेकॾहिं वज़ीर आला हाउस वेंदे त तुंहिंजी रोड ते चेकिंग थींदी, तोखे पोइ छॾींदा। रब जो जेको महिमान खानो आहे जन्नत, उनखे तूं छा थो सम्झे?
इफ्तिताह ही मदीने जो साईं कंदो 1,24,000 नबी रसूल हिने शान त ॾिस आका जो इफ्तिताह सरकार कंदा जेस ताईं महबूब इफ्तिताह करे अंदर दाखिल न थींदा जन्नत में कोई वञी न सघंदो सुभान अल्लाह पाण फरमाइन था असां जॾहिं पहुचंदासीं दर खड़काईंदासीं त अंदरों आवाज़ ईंदो केर दरबान बीठा आहिनि सही बेश्ते जे दरवाज़े ते केर सरकार पंहिंजो इस्म मुबारक खणंदा मोहम्मद त मलाइक दरबान दर खोलींदो मरहबा मरहबा साईं मूंखे हुकुम हो त मुंहिंजे महबूब खां ॿिए जे लाइ दर न खोलजांइ तॾहिं मां पुछां पियो ऐं असांजो वरी अघु ॾिस ग़रीबनि जो आयासीं हे उम्मत पछाड़ी में अगला उम्मत असांखो अॻ में 500 साल 600 साल हयातियूं उहे बि सभु नेकियुनि में गुज़ारियूं असां या 70-80 साल 100 साल इहा बि सुम्हण में ऐं घुमण में ऐं गुनाहनि में चट पर जेसि ताईं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उम्मती अॻ में न वेंदा त वरी कंहिं नबी जी उम्मत न वेंदी अॻ में इहो हिकिड़ो ई अहसान अहिड़ो आहे जो जेकर तूं असां ईदा कयूं त मदीने जे साईं जे आमद ते कयूं इहो मुहांडरा असां हासे या महबूबनि जे करे इहो असांखे शरफ मिलियो आहे इहा इज़त छाजे करे मिली क़यामत दिन त वञनि त हज़रत आदम अलैहिस्सलाम जा उम्मती अॻ में वञनि हज़रत नूह अलैहिस्सलाम जा उम्मती अॻ में वञनि उन्हनि त कशाला कया उन्हनि खे त चीरियूं पोइ बि दीन त उन हटिया ऐं उन्हनि जूं हयातियूं बि वॾियूं उन्हनि असांखे नेकियूं बि घणियूं कयूं हक़ त उन्हनि जो आहे पर एॾी इज़त जो असांखे मिली त छाजे करे मिली कंहिंजे करे मिली इहा तोखे असांखे जेका इज़त मिली आहे इहा इज़त ॾियारण वारो मदीने जो साईं आहे ओ अदा जेडी जेडी अख खोली ने तोखे ख़बर पवंदी त जो कुछ भी है मेरे घर में कुछ भी नहीं मेरा ये सब कुछ है तेरा जो कुछ भी है मेरे घर में नाथ शरीफ पढ़ंदा सरकार फरमाइन था त हिकड़ा मुंहिंजे उम्मती अहिड़ा आहिनि बिना हिसाब किताब जे वेंदा हे जन वलियन सगुरन खे जन रब जे प्यारनि खे असां चिंबड़ियल आहियूं इहे शान वारा आहिनि इन्हनि जो छा मक़ाम आहे अॼु बि लफ़्ज़ कढंदा त पूरा करे छॾिए उन ॾींहुं मां साईं दादू हुजां सखी नाले में साईं बादशाह जी ॻाल्हि पिया ज़मीनदार हो ॿुधाए पियो ॿियो हो गुज़ारे विया वीचारो उनजी बि ॻाल्हि करे पियो चई साईं बैंक मां खयोसीं कर्ज़ पोइ ख़बर थी कर्ज़ खणबा आहिनि कॾहिं कॾहिं त वरी माण्हू अञा लिपेट में अची वेंदो आहे न लाहे सघंदो आहे चयो अनवर नालो हुउसि उनखे त अहिड़ी लिपेट आई उहे कर्ज़ वारा पैसा त विया पाण ई खाइण में आज़ुर थी पियो बैंक ॾियण जा पैसा अची विया टाइम अची वियो पैसनि जो चए मां बि कर्ज़ खयो पर मूंखे अहिड़ी तकलीफ़ कान आई कणकनि जी मुद हुजे लहण जी सखी नाले वेठा साईं आया बादशाह त अॻ में हे साईं सां रोए पियो साईं हाणे अदा सुञो माण्हू रोईंदो या न रहंदो कर्ज़ी तपाइण सां बि बैंक जो कर्ज़ त अॻे ई कुझु न घर में त गणती जी ख़बर त उनखे हूंदी न असांखे कहिड़ी ख़बर चई ईअं जो ईअं मिंथू इलाज नमूने लाचारगी जे नमूने तो सखी साईं खे चवई साईं सखी नाले वेठे साईं खे पंहिंजे मुर्शिद कामिल मशहूर वारे साईं जी जमायत ॾाढी प्यारी थोरो रुगो मुख़्तसर शान थो ॿुधाई चए साईं मां कर्ज़ खयो हो बैंक मां साईं मां जो उहो बि पूरो न पियो मां सफ़ा लुटिजी वियो हां मां ख़तम थी वियो हां मुंहिंजे घर में खाइण लाइ कोन्हे हाणे बैंक वारा कर्ज़ जे लाइ ईंदा ॾिसी चईंसि त आऊं थो ॾिजां हा साईं इहे लफ़्ज़ चयो आऊं थो ॾिजां चए वरी साईं मां अॻिते चयुसि साईं मां ते बि बैंक जो कर्ज़ आहे दुआ कर लही वञे चए लही वञे साईं पोइ कणक खे त दुआ कर त घणी थिए न कणक चए असली भरिजी वेंदई घर चए एॾी मुंहिंजी कणक लथी जेॾी लहंदी उन खां वधीक बनी त भला ओतिरी ई न बनी त का कंहिंजी कब्ज़े में त कोन कई हे त वारो ग्रुप त न कब्ज़े वारा त हल हे बनी बि मेॾी न बाबा उते बनी उहाई अन्न पोइ मलाइक विझी विया एॾी बरकत पई गुंजियूं भरिजी वयूं घर भरे रखियमि ऐं हो जंहिंखे चई त आऊं थो ॾिजां ख़बर थी छा थियो बैंक खां कागज़ गुम थी विया कंप्यूटर त न हुयो कोन
सभिनी खां वतऊं बैंकारनि खे बि यादि हो त हिन ॾिया ॻोल्हे 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 छिता थी पिया सॼी बैंक कागज़ लभ न जोड़ हो मथे हुन हेड क्वार्टर ते मोकिलींदा आहिनि उहो बि कागज़ न लधो नल बि न लधो फ़क़ीर खे कर्ज़ न ॾियणो पियो चए औंठो ॾिजां अबा इहे मुड़ुस जन पंहिंजे मालिक सां निभायो आहे जन मदीने जे सोणे साईं जे इश्क मोहब्बत में पंहिंजो पाण खे ईअं विञाए छॾियो आहे इहे जॾहिं क़यामत में उथंदा न इन्हनि ते हिसाब कोन्हे मदीने जा सोणा साईं था फरमाइनि पिया त हिकिड़ा मुंहिंजा उम्मती उहे आहिनि हीअं जो ईंदा त बेश्त में बिना हिसाब जे हलिया वेंदा पाण फरमायो पर हिकिड़ी मुंहिंजी उम्मत गुनहगार हूंदी उन्हनि खे मां पंहिंजे शफ़ाअत जो हथ मुबारक पहुचाईंदुसि मतिलबु छा थियो उन्हनि खे बि बेश्त वठी वेंदुसि हाणे बेली सची दस अहिड़ी नेमत काथे थी अहिड़ी नेमत कंहिंखे मिली आहे एॾो वॾो कंहिं ते अहसान थियो आहे रब सच फरमायो न त लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन मुंहिंजा सोना अञा तोखे हिकिड़ी ॿी हदीस थो ॿुधायां इन खां पोइ दुआ घुरंदासीं पर अॻ में हिकिड़ो भेरो वरी दुरूद शरीफ़ पढ़ इहो थधो मुज़ाहिरो आहे इश्क वारनि जो मुज़ाहिरो ज़रा ईअं तेज़ हुजे सुभान अल्लाह हिकिड़े भेरे मदीने जा सोना साईं असहाबन सगुरनि सां वेठा हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत करे थो नंढड़ो छोकिरो हो अमड़ मदीने जे साईं खे ॾेई वई साईं तुंहिंजी ख़िदमत में हुजे चए थो 10 साल सरकार जी ख़िदमत कयमि थप त कॾहिं न आहियूं पर दड़को बि कॾहिं न ॾिनो हाणे नंढो ॿार 8 सालनि जो 10 सालनि जो छोकिरो 20 सालनि जो वञी थो घणियूं ग़लतियूं कयूं हूंदई हेड़ो रहमत लिल आलमीन महबूब जे कॾहिं दड़को ई न ॾिनो पोइ जॾहिं वॾो थियो त हिकिड़े ॾींहुं साईं खां दुआ पियो घुराए हाणे ग़रीब आहे असां सगुरा ग़रीब आहे साईं मूंखे त दुआ कर हाणे दुआ कर मदीने जे सोणे साईं खे जॾहिं बि सुवाल कंदे त 2 पासा ॾींदो कहिड़ा 2 पासा हितों वारो बि हुतों वारो बि हाणे हिन अर्ज़ कयो दुनिया जे हिसाब ते असां सगुर हो त सरकार खे अर्ज़ कयां ॿिए खे छो सुवाल करे मदीने जे साईं खे छो न सुवाल करे हवा इन खे त बंदि करे काॾे हुन में लॻी अथसि हिन बि जेको आहे सो अर्ज़ कयो पाण दुआ था कनि अल्लाह मुंहिंजा रब हिन खे हयाती में बि बरकत ॾे माल बि घणो ॾियसि अयाल बि घणो ॾियसि अब दुनिया में इहे शयूं खपंदियूं आहिनि न बंगलड़ो हुजे माल घणो हुजे पैसा घणा हुजनि बच्चा हुजनि इहे हूंदो आहे ॿियो छा हूंदो आहे ऐं मरां बि न ठीको खयो वेठो हुजां हयाती वॾी थिए हयाती में बि बरकत करेसि वॾी उमिरि ॾियसि माल बि घणो ॾियसि मालिक ऐं छा नालो अथसि इहो औलाद बि घणी ॾियसि जन्नत बि ॾियसि उहो थी हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु जी उमिरि 120 साल थी 120 साल ऐं अबा पुट पोटा ॾोहटा हीअं जो साईं जो अयाल वधियो त अलाए 85 रसीना अलाए घणा रसीना 85 पुट पोटा ॾोहटा उमिरि 120 साल ऐं 70-80 हज़ार जरेब ज़रई जागीर साईं खे मिली 3 कम थिया न पोइ हिकिड़े दफ़े फरमाए पियो त 3 मुंहिंजे आका जूं दुआऊं मां अखियुनि सां ई ॾिसां थो मूंखे पक्का त जन्नत बि अखियुनि सां ॾिसंदो इहो रिवायत करे थो मां तोखे ॾसियो न त मुर्शिद कामिल वटि फैज़ इहो हूंदो जीअं दरिया में जेको पाणी आहे हिते कहिड़ो वाह आहे साईं बुछेरी वाह को ॿियो गजरा वाह गजरे वाह में दरिया जो पाणी आहे कि न ॿिए जो हाणे हिते जो को चए त दरिया जो पाणी ऐं को कावड़जे त दरिया बाबा किथे रहियो हिते वरी काॾो आयो चवंदसि तूं चरियो आहे ही कनेक्ट आहे दरिया सां रब करीम जा दोस्त कनेक्ट हूंदा आहिनि मां तव्हांखे ॾसींदा आहिनि न सखी नाले में ॾसाईं को कराची में हिकिड़ो दुआ पियो घुराए शादी थियल ॿार उते कराची में पर्दो आहे कोन सोना पर्दो करायो मायुनि खे इहो पर्दो जेको आहे इहो बचाहे इहो पर्दो हूंदो माई जे चेहरे ते इन चेहरे में कशिश रखियल आहे पोइ हे छोरा खरी वेंदई पोइ चवण में न ईंदई पोइ अबो अमा हिननि खे पाले वॾो कंदा आहिनि न्याणियूं बि पाले वॾियूं कंदा आहिनि पोइ दिलि में उमेदूं हूंदियूं त हे न्याणी ॾींदोमांसि हे हुन ते न बीहंदा पोइ
ॿियूं जो मायूं ॾिसंदा पर्दो बचाए एहतियात न ॾिसंदे न फासंदे अबा मन लॻो वठ ख़ैर पोइ उते मुहाजिरनि जी छोकिरी साईं वणी वियसि अल्लाह जी कुदरत दुकान में पहुची पियो वञेसि हाणे साईं या ऐं परिणियल हाणे इन केरु ॾिए पैसा बि घटि ऐं परिणियल बि पोइ सखी साईं खे पियो चए साईं पाड़े में मुहाजिरनि जी छोकिरी आहे बसि मुंहिंजी इन सां शादी थिए मूंखे दुआ इन सां मुंहिंजी शादी थिए ऐं दुकान में पहुचे थी वञ पाण दुआ घुरी फरमाइश त वञ इहा ज़ाल बि इन में ॿाल बि ऐं माल बि असां लफ़्ज़ टई फरमायूं अॼु बि हली ॾेखारियां सोन जो दुकान उहा माई मिली उन में बि औलाद अदा जेके महबूब जो फैज़ विराइनि था इन्हनि जो क़दुरु कर पर सोने सॼण खे चिंबड़ी पओ न हे ख़ुशी तूं घटि न सम्झ अॼु जेको तूं हिते वेठो आहे दफ़्तर खुलणा त क़यामत में आहिनि हिते त खुलणा ई न हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो त सरकार वेठा सहाबा किराम वेठा आहिनि त ओचिते फरमायूं त मुंहिंजे रब मां सां वाइदो कयो कहिड़ो त तुंहिंजे उम्मत मां 4 लख बिना हिसाब जे बेश्त मोकिलींदुसि हाणे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे का ॻणती न हूंदी आई महबूब खे सिर्फ़ हिकु महबूब खे ॻणती हूंदी त उम्मती मुंहिंजो बेश्त में वञे जेको बि बेश्त में वञे हाणे अहिड़ो जो वाइदो मिले रब ॾम जन्नत त ॾींदो अल्लाह अल्लाह मां सां वाइदो कयो आहे त तुंहिंजी उम्मत जा 4 लख उन टाइम में त वॾा न 4 लख बिना हिसाब जे बेश्त वेंदा हाणे अहिड़ी जो ख़ुशख़बरी ॿुधायूं त आशिकनि जो सरदार वेठो मदीने जे साईं जो पहिरियों मुरीद इहा अख वॾी कम वारी आहे जेका सुञाणे उथंदी इहा कंहिंजी आहे जंहिं महिल पाण फरमाइनि पिया मां अल्लाह जो नबी आहियां त सॼो मको ईअं छितो थी पियो त असांजे अखियुनि जे साम्हूं विलादत थी आहे ऐं ग़रीब घर जो हिते हीअं का बि न पई दिलि मञे इन में इश्क वारो नारो हणण वारो हिकिड़ो ई मुड़सो उनजो नालो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ पहिरियों मुरीद पहिरियों मुहब जंहिं नारो हणी ऐं चयो त बेशक अल्लाह जो रसूल आहे पोइ हीअं जो गॾु थियो त पंहिंजी दुनिया बि क़ुर्बान कयईं त पंहिंजा बच्चा बि सरकार ते क़ुर्बान कयईं अड़े पछाड़ी अथई क़ुर्बानी जॾहिं गार में सरकार सां गॾु हो पाण इनाम पिया ॾियनि त अबू बकर जेका तो क़ुर्बानी कई आहे अॼु मां सां गार में गॾु आहे ॿुधी छॾ सुभाणे मज़ार में बि मां सां गॾु तूं क़यामत जे ॾींहुं मां सां जन्नत में बि गॾु हूंदे हिकिड़े दफ़े ॻाल्हियूं पियूं हलनि पाण में वेहंदा आहियूं ॻाल्हियूं कंदा आहियूं 3 ॻाल्हियूं जेकॾहिं रब फरमा वई त कहिड़ियूं चवंदे सरकार पुछस अबू बकर तू छा घुरंदे कहिड़ियूं तमन्नाऊं थी 3 त ॿुधाए अल्लाह अकबर कबीरा इहा तमन्ना न कयईं त बेश्त जा तवाफ़ कयां न त रोईंदो हो तॾहिं मां पखी हुजां हा रब जे पुछा खां बची वञा हा मां वण हुजां हा मां अल्लाह जी पुछा खां बची वञा हा एॾे ख़ौफ़ ख़शियत वारा इहे जेके सुहिणा हा त इहा पुछण ते चई साईं जे मूंखे दिलि जी ॻाल्हि थो पुछे त मुंहिंजे दिलि जी तमन्ना इहा नाहे त को काबतुल्लाह जा तवाफ़ कयां या घणा नफ़िल पढ़ा या तस्बीहूं घणियूं पढ़ा हा जेकॾहिं मुंहिंजो रब पुछे मूंखे तमन्ना पुछे त छा चवांसि चेहरो मुबारक नूरानी तुंहिंजो हुजे दीद अबू बकर जी हुजे ए तन मेॾा सॼा अखियां थी वे ए तन मेॾा सॼा अखियां थी वे सही में तेकू देख न रजा हूं इतने ॾिठे मैं को सब्र नहीं आंदा भला दस त किथां वञ भॼा हूं ही मोहब्बत वारनि जूं ॻाल्हियूं इहो इश्क हो तूं छो नथो असाबनि सकुरनि जा हवाला पढ़े उन्हनि जो इश्क छो नथो पढ़े उन्हनि जूं कुर्बानियूं छो नथो पढ़े पढ़ी पोइ पंहिंजे दिलि ते हंडाए त सही त हिकिड़ी कुर्बानी करण जहिड़ो बि आहे उन्हनि त 23 साल कुर्बानी ॾिनी ॿियो भला ॿियो न्याणियूं हुजनि त तोखे ॾींदो
असां हेॾे मोबाइल ते ॾिसी मायूं चरिया लॻा था वठूं, अख़बारनि में फोटू ॾिसी वाच टेड़ी लॻी पई आहे ऐं हेॾे ॾिसी हे चिंगचुनि ते एॾही छिता थी पिया आहिनि, अबो बि विसरी वियो, अम्मा विसरी वई, थोरा विसरी विया, सॼो ॾींहुं थुका खाईंदा था वठनि। हे इहो आहे ख़बर थी मदीने जे सुहिणे साईं ॾे जिब्राईल अलैहिस्सलाम आयो, अम्मा आयशा उम्मुल मोमिनीन, अरे मोमिननि जी मां आहे, क़ुरान उनखे मां थो सॾे, हयादार पाण उनजी जेका तस्वीर खणी मदीने जे साईं खे थो ॾेखारे त अलाह साईं फरमाए थो त हे तुंहिंजे लाइ, सुभान अल्लाह, जंहिंजी शादी रब कराए, सुभान अल्लाह, ऐं तस्वीरूं मोकिले, पंहिंजे मलाइकनि जे हथों मोकिले, उन ते तूं असां पंहिंजो अकुल हलायूं। अड़े अदब कर, अदब कर, मदीने शरीफ जे मिट्टी जो बि अदब कर। तूं न सम्झी सघे ॻाल्हि त ख़ामोश रह, सरकार जी हर शइ ऊची आहे, उन ते रब जी निगाह। ईअं कीअं थो थी सघे मुंहिंजे सोणे सां? हे असाब खोटो आहे, हे असाब हीअं आहे, हे हीअं कयो। हाणे 1400 साल खां पोइ हिन ते अची ठीको पियो आहे फ़ैसिले करण जो। तूं पंहिंजो ईमान बचाए ॼट वेठो आहे। महबूबन फरमायो त 4 लख उम्मती मुंहिंजा अल्लाह साईं बिना हिसाब जे बेश्त में मोकिलिया। ख़ुशि थिया त हज़रत अबू बकर सिद्दीक़ वेठो, उथी बीठो, सोना सुनियुनि खे मुबारक हुजनि। जेको बि सुन्नी आहे न, सुन्नी जा हिकिड़ा अक़ीदा आहिनि। हिकिड़ो अक़ीदो इहो आहे त रब करीम पंहिंजे महबूब खे मुख़्तार बणायो आहे। मुख़्तार सॾिबो आहे त बादशाही मुंहिंजी आहे, तुंहिंजे हवाले आहे। ईअं आहे या न आहे? इहो अक़ीदो आहे न। असां चवंदा आहियूं, पाण फरमायूं बि त ॾींदो अलाह पर वंडींदो मां आहियां। हाणे ॾे अलाह ऐं वंडे मदीने जो साईं। हाणे साईं जेकॾहिं मूंखे पाकिस्तान जी हुकूमत ॾियनि टोटल नौकरियूं अॻ में त मशहूर वारे साईं जे फ़क़ीरनि खे ॾींदुसि। घणा ई मूंखे चिंबड़ंदा त साईं असां वटि बुछेरी में दावत खाई वई, अदा खाई वियोसि, पर मां अॻ में हिननि खे ॾींदुमि। ईअं आहे या न आहे? चए त वतायो फ़क़ीर जे अमड़ खे वञी दाह ॾिनी हिकिड़े, त वतायो फ़क़ीर कपिड़ा थो फाड़े। चई इन में बि को मतिलबु हूंदुसि, ईअं कपिड़ा छो फाड़ींदो? सोना ज़रूरी हेॾे कपा न त मदीने जे सुहिणे साईं खे जो अलाह साईं शइ ॾे, पंहिंजा खज़ाना रब जा खज़ाना आहिनि, सभु कुझु अलाह थो ॾे, सभु कुझु रब थो ॾे, सभु शइ हुनजी आहे। पर मंडण ते मदीने जो साईं वेठो आहे त हेॾी जो उमत प्यारी अथसि त ईदा त असां कयूं जे सरकार वटि शइ पहुती त तो वटि असां वटि पहुती। खज़ाना रब जा वंडजनि मदीने जे साईं में, मदीने शरीफ़ में वंडजनि था पिया। पोइ इहा बेश्त साईं सम्झे थो त अॻ में तो असांखे वठी ॾिनो या ॿियनि खे। पोइ अहिड़ी नेमत ते ईदा कयूं या न कयूं, ख़ुशियूं कयूं या न कयूं, भई पाण इंसाफ़ कर त अञा कहिड़ी बि नेमत थींदी जंहिंते ख़ुशि कंदे। 12 महीने तो ख़ुशी करे, मदीने जे साईं त हफ़्ते हफ़्ते में कई। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त पंहिंजे मीलाद जी, पंहिंजे विलादत जी ख़ुशी में शुक्रानो कयो, रोज़ो रखियो। सूमर सूमर ते महबूब रोज़ो रखी शुक्रानो पिया कनि, साईं शुक्रानो कनि, असां कयूं न। सूमर सूमर ते शुक्रानो असां 12 महीने बि न कयूं। अहिड़ी कर जो बसि ईअं मलाइक बि रीसूं कनि त वाह वाह। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु खे इहा ख़बर हुई। ॿुधण सां ख़बर थी कहिड़ो अर्ज़ु कयईं, ज़िदना या रसूल अल्लाह। हाणे साईं था ॿुधाइनि हुकुम अल्लाह जो, त अल्लाह मुंहिंजे सां वाइदो फरमायो त 4 लख उम्मती तुंहिंजा बेश्त में वेंदा बिना हिसाब जे। हे वरी मदीने जे साईं अर्ज़ करे थो त तूं वधाए अल्लाह जा रसूल, वधाए तूं अल्लाह जा रसूल। ज़िदना जी माना इहा थींदी न साईं, तूं वधा, तूं वधाए, यानी ख़बर हस त हित वधायो मदीने जे साईं त मथों वधी वेंदो। अल्लाह जो कसम आहे, इहो अकुल मां वरी बि साॻा लफ़्ज़ दोहरायां त मुर्शिद कामिल मिलंदो त पोइ थींदो आहे। हीअं अकुल न थींदो आहे। केतिरा मशहूर वारे साईं जा फ़क़ीर आहे, उहे साईं खे अर्ज़ कंदा त दुआ न घुर, ज़बान सां चओ त हीअं थिए। हे उहे मुर्शिद हा, हिननि खे ख़बर हुई त सरकार लफ़्ज़ फरमाईंदा वॾो थी वेंदो। साईं खे अर्ज़ पियो करे ज़िदना या रसूल अल्लाह, वधाए। हाणे हिन महिल 4 लख जी हाजत आहे, लखे त ठहियो, किरोड़े त ठहियो, पद में उमत त पद में त थी वई हूंदी, अञा क़यामत ई थींदी। जंहिं महिल इहे लफ़्ज़ अर्ज़ु कयईं,
त महबूबनी बुक भरियो हाणे इहो कंहिंजी दरख़्वास्त ते थियो थोरो सोच इहो थोरो तो असां ग़रीबनि ते कंहिं कयो जे मुछर में साईं जा उमती हिन त ज़रूर वेंदा न उन्हनि ते बि त थोरो थियो न अड़े भंगा पी पी तूं त मोचड़े लाइक़ मां ज़रूर थोरा कुटका त मिलंदा ई पर साईं जो उमती थी मोए ख़ुदा जो कसम तूं बि बिश्त वेंदे ये त साईं जो उमत जी ॻाल्हि आहे न सुणा महबूब जो उम्मती थी मरूं महबूब जा उम्मती थी उथूं इन खां मथे को इनाम ई कोन इन खां मथे का दुआ ई कान पाणी बुक मुबारक ही भरे फरमायो त अल्लाह साईं पंहिंजे कुदरत जो बुक हीअं भरे मुंहिंजी उम्मत सां बेश्त में हल साईं हाणे अल्लाह साईं जो बुक छा हूंदो अलाए त केॾो वॾो हूंदो साईं बादशाह आयत पढ़ी क़ुरान शरीफ़ जी त उन में अल्लाह साईं मयार ॾिनी त मुंहिंजा बाना इहो वते थो शिरक कंदो लात मनात जे ॾाढो किरियो पियो आहे तोखे ख़बर आहे त मां जेको तुंहिंजो रब आहियां सो केॾी शान वारो आहियां पोइ फरमाए त वमा क़दर अल्लाह हक़ क़दरी ज़ुमर सूरत में कीअं आहे हाँ साईं वल अर्दु जमीअन क़ब्दतहु यौमल क़ियामत अल्लाह साईं फरमाए थो पंहिंजे अल्लाह जो क़दुरु न कयो थी ओ बेअकुल इंसान रब करीम उहा ज़ात आहे वहदहु ला शरीक लहू जेको पंहिंजे हिकिड़े हथ मुबारक सॼे सां हे सतई आसमान हे सतई ज़मीनूं हीअ क़यामत जे ॾींहुं वेड़े छॾींदो काग़ज़ वांगुरु छा थो सम्झे शान जंहिंजो हिकिड़ो हथ मुबारक ज़मीन आसमान वेड़े उन जो बुक मुबारक छा खणंदो इहो वाइदो मदीने जे साईं सां थियो आहे इहो वाइदो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे दुआ दरख़्वास्त ते थियो आहे अवा हज़रत उमर साईं उथी बीठो चए साईं उमर खोटो आहे लाड़काणे सुरहे पधर में तकीर पहले हाफ़िज़ अकबर ने चिठी लिखियो खोटो आहे चई रे मदीने जे साईं घुरियो आहे रब खां पहिरीं ॿियो कमु कई हिकिड़ो वॾो हुते घणी ख़लक वेठी वॾो हिकिड़ो पैसे वारो वेठो हुस बि दोस्त लाड़काणे जो वापारी हो चए 10 रुपया हुन 10 रुपया ॾिना सॼी जमायत ॾिठो वॾी ख़लक 10 रुपया वठी चई ऐ यार खोटा ॾिना हाणे साईं हेॾो अमीर हो जो उहो हिनखे जेकॾहिं को 5000 जो नोट ॾिए त बि सॼो ॾिएसि हुनजे लाइ 10 रुपया का हैसियत ई न पिया रखनि त सभु खिलिया साईं हे त खोटो ॾींदो चई हे मूंखे खोटो न ॾींदो न चई न साईं वॾो अमीर आहे तुंहिंजो दोस्त बि आहे तोखे 10 रुपया खोटा ॾींदो चई अकुल तव्हांजे ते हैफ़ आहे घुरे मदीने जो साईं त मूंखे उमिरि ॾेसि अलाह पोइ खोटो ॾींदुसि उहो वेठो ऐं हज़रत अबू बकर सिद्दीक़ कयो अथई छॾ अबू बकर साईं खे तंग न कर छो त इन चवण खां पोइ बि चए पियो त ज़िद न या रसूल अल्लाह बुक मुबारक चवण खां पोइ बि चए पियो त साईं ज़िद न या रसूल अञा वधाए अहिड़ो सॼण हिन उम्मत जो कोई कोन्हे छॾ उमर माण्हुनि खे साईं जी उम्मत खे ऐं कावड़िस तुंहिंजो छा थो वञे हे जो सॼी उम्मत साईं जी बेश्त वञे त तुंहिंजो वञे छा थो चए बाबा कुझु जेको आसू नमाज़ूं बि त पढ़नि न की नमाज़ पढ़ण वारो त मुलनि जो कमु आहे जे हो हुन बैत ठाहियो हो त काउंसल में बहुत सैयद बाक़ी मस्जिद में फ़क़ति जुमन मस्जिद में त जुमन वीचारो ॿुहारी बीठो थो ॾे बाक़ी सैयद सगुरा सभु काउंसल में हल बाबा ॼण त कम ई न आहे मुंहिंजा अदा चवण जो मतिलबु इहो आहे हे जेके बि असां ते एहसान आहिनि मदीने जे साईं जे करे थिया आहिनि वॾे में वॾो एहसान इहो आहे क़ुरान फरमाए थो त कामयाबी तुंहिंजी जेका आहे फमन ज़ुहज़िह अनिन नार व उदखिलल जन्नत फ़क़द फाज़ हिन दुनिया में जेके बि कामयाबियूं आहिनि रब करीम जी ज़ात उन्हनि खे कामयाबी नथी वञे अल्लाह ताला फरमाए थो त कामयाबी तुंहिंजी इहा आहे दोज़ख जहन्नम जी बाहि खां तूं बची वञे तूं जन्नत में दाख़िल थी वञे तो जहिड़ो कामयाब कोई बि कोन्हे हाणे तूं हिसाब कर इहा जन्नत वारी कामयाबी हिन अमल ते रखियल आहे
अमल भी जेके हिन ख़ालिस हुजन रब करीम फरमायो त तव्हांजो मुंहुं नथो ॾिसां तव्हांजो चेहरो नथो ॾिसां तव्हांजी सूरत नथो ॾिसां तव्हांजूं ज़ातियूं नथो ॾिसां तव्हांजा कम नथो ॾिसां अॻ में तुंहिंजी दिलि थो ॾिसां त कीअं हाणे हिते से केरु पूरो पिया हिन महबूब जो आया खणी बेश्त पुॼायूं अड़े न ख़फ़ा कयासीं न तकलीफ़ूं कयूंसीं त पोइ ईदा कयूं त असांजे मथां हक़ आहे त ईदा कयूं असां ख़ुशियूं कयूं न भिटाई साईं जी ॻाल्हि वांगुरु त बुरो हुयो बंभोर हिन आरियाणी अची उजारियो मुंहिंजा सुहिणा अलाह ताला तोखे असांखे शरफ़ जे सुहिणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहबत जो को फुड़ो अता फरमाए